फ़क़्त जो हिकिड़ो बादशाह हो। पोइ बादशाह पंहिंजे काफ़िले सां गॾु शिकार ते निकितो। हलंदे हलंदे जेॾीमहिल जंगल जे वेझो पहुता त बादशाह काफ़िले वारनि खे पंहिंजे वज़ीरनि खे ऐं सभिनि खे चई त हिकिड़ी मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी छॾियो त जंहिं साम्हूं शिकार ईंदो उहो ई उन शिकार जे पोयों लॻंदो ऐं ॿिए माण्हू जो कमु न आहे उन जे पोयों लॻे। भले मां बादशाह सलामत आहियां, मूंखे ई को शिकार लॻी वञे मुंहिंजे बदिरां केरु बि तीर न हलाए, को वज़ीर मशीर केरु बि तीर न हलाए, मां पाण ई शिकार जे पोयों। सभिनि चयो साईं ठीकु आहे, जेका हाणे बादशाह सलामत जी मर्ज़ी। साईं हलिया, रस्ते में जेॾीमहिल विच जंगल में पहुता त बादशाह सलामत जे अॻियां हिकिड़ो हणणु आयो। त जीअं ई बादशाह सलामत उनखे तीर जो आयूं त हाणे साईं हणणु हो बाक़ाइदा सां वॾी जो उछल ॾिनई, छाल ॾेई निकिरी वियो इन खां। वरी बादशाह सलामत पोयों घोड़ो डुकाए, वरी हणणु आयो, वरी ॿियो तीर हईं पर उहो घुसी वियो बादशाह जो ऐं वरी हणणु उछल ॾेई वरी निकिरी वियो। ईअं साईं काफ़िलो पोइते, सॼा माण्हू पोइते रहिजी विया, वज़ीर मशीर जेके शिकार ते आया गॾु उहे सभु पोइते रहिजी विया। हेॾो हणणु ऐं बादशाह हल हलां साईं वॾा वस कई पर हणी हिन खां बीहे ई न ऐं तीर बि न पियो लॻे। पोइ साईं आख़िरकार हिते हलंदे हलंदे सिजु लही वियो ऐं बादशाह एतिरे क़दुरु माना मुफ़ासिलो पंधु करे आयो जो हुनखे तक़रीबन रस्तो बि विसरी वियो, छो त हाणे घोड़ो हो ऐं हरणु हो ऐं बादशाह जो उनजे पोयों भॼणु हो त घोड़े जी भॼ पंहिंजी हूंदी आहे। पोइ ईअं साईं हिकिड़े रेगिस्तान बयाबान में वञी पहुतो, वरी साईं जंगल में वञी पहुतो। बादशाह ॾाढो साणो थी वियो, थकिजी पियो। हाणे साईं इंसानु आहे नेठि थकिजे थो। पोइ साईं हलंदे हलंदे हिते बादशाह खे उन जंगल में राति थी वई, राति पइजी वई पर हाणे साईं घोड़ो बि साणो थी वियो, न को पाणी न छा। साईं हिते बादशाह सलामत जेको आहे उन जंगल में मिड़े वीचारो वण बण ते वेही रहियो त चई त मिड़े राति निकिरे। वण बि ख़ौफ़नाक बि हा हेॾे होॾे, बादशाह सलामत पर हाणे वञे त वञे काॾे, जाॾे निहारे। घोड़ो बि जंगल में ईअं माना पंहिंजे हिसाब सां गुम थी वियो, जा कीअं को मसइलो थी वियो। हिते साईं बादशाह सलामत हिकिड़े वण ते चढ़ी राति गुज़ारी। जेको पाणी या खाधो पीतो पाण सां गॾु माना खयूं हुअईं उहो बि हुन खाई छॾियो, या पाणी पीतो हूंदई, खाधो हुयुसि या न हुयुसि वला आलम ज़माने जी ॻाल्हि। पोइ साईं हीउ वीचारो वण ते सॼी राति सुतो रहियो। सुबुह जो जेॾीमहिल उथियो त हिनखे ॾाढी उञ बि लॻी, अची पहिरें त हाणे पाणी किथे तलाश कयां, को चश्मो पाणीअ जी तलाश कयां ऐं को खाइण पीअण जा हेॾे होॾे। पोइ अॻे ज़माने में माण्हू शिकार ते निकिरंदा त माना रध पचाए जो जेको मसालो हूंदो सां पाण सां गॾु खणंदा, पोइ जिते शिकार लॻो त उनखे उते पचाए बि खाईंदा। बादशाह सलामत मसालो सभु हुयो पर शिकार कोन हो ऐं बुख बि ॾाढी लॻी। पोइ सुबुह जो सवेर छा कई जो उथियो, ॻोल्हींदे ॻोल्हींदे हिनखे हिकिड़ो पाणीअ जो चश्मो लधो। हा, ऐं उन बद हवासीअ में हिन खां घोड़ो बि गुम थी वियो। घोड़ो जेको पाण सां गॾु खाए आयो नी, उहो घोड़ो बि सुबुह जो अलाए केॾे हिन वण ते राति गुज़ारे त घोड़ो वियो हलियो, या ॿधई कोन या को माना हिन हिसाब सां छा कई जो हिकिड़ो पाणीअ जो चश्मो हुजे, उते हिकिड़ो जंगली ॿकर ऐं हरणी आया पाणी ॿाणी पीअण, जानवर अचनि पिया, हीउ लिकी वेही रहियो तीर कमान संभाले ऐं हई जो खणी त हणीअ खे उते ई माना धुप कई, लेटाए रखी ऐं ॿकर खे ॿधी छॾी। ॿकरी ॿधी छॾी। पोइ साईं हिन ॾाढो गोश्त वोश्त खाधो, कुझु जिस्म में साह पियुसि। हाणे साईं जंगल जे चो तरफ़ ॾिसे पियो त केॾो को रस्तो कोन्हे को। आख़िर हिनखे हिकिड़ो रस्तो लधो, जीअं हाणे रस्तो त आहे पर वञे अलाए केॾो हूंदो ख़बर न आहे। एतिरे क़दुरु माना हू पंधु करे वियो जो ॿी टी बादशाही में पहुची वियो। उहा हद कंहिंजी उहा त हाणे बादशाह सलाम ते ख़बर कान हुई त मुंहिंजी हद आहे या ॿिए कंहिं बादशाह जी आहे। पोइ हिते जेको आहे सो हरण जो गोश्त खाई ऐं हू ॿकर खे कन में वठी छिके खणी रस्ते खे वरितईं। हलंदो हलंदो आयो हिकिड़े शहर में जो पहुतो त ॿकर जे कन में हथु हुजे ऐं बाज़ार में तॾहिं शहर पंहिंजे तरतीब जा ॿिए नमूने जा हूंदा, हींअर त जदीद दुनिया जो हिसाब किताब थी वियो आहे। पोइ हिते हलंदे हलंदे हिकिड़े वाढे जेको आहे हिनखे ॾिठो, चई यार ॾे ख़बर ॿकर खपाईंदे जा।
बादशाह सलामत मोहब्बती माण्हू हुनखे दुनिया जी का परवाह कान हुई, पर उन महिल मुसाफ़िर हो। चई त यार हाणे यार बि चई थो, वरी क़ीमत बि पुछींदो, अचे ॿकर तोखे आयो। उहो ॿकर ॾिनई उनखे, पाण वरी साॻियो फिरी फिरी उते जंगल में मोटी आयो। बाक़ी हुनखे ॿियो रस्तो न पियो लभे त मां पंहिंजे मुल्क ॾे कीअं वञा। हल साईं, उहो ॾींहुं बि हुन उते जंगल में गुज़ारे वीचारे। वरी ॿियो ॾींहुं थियो, वरी हुन माना खाइण पीअण पंहिंजो थोरो घणो मिड़ई शिकार विकार करे खाधई। अॻे पुराणे दौर में माण्हुनि खे रुगो गोश्त खाईंदा त बि लॻंदो हो, हींअर उहो रत कोन्हे को साईं। वरी जेको आहे ॿिए ॾींहुं वरी ॿियो हिकिड़ो जंगल जो ॿकर जेको आहे हथ करे वरी शहर वियो। शहर वियो त वरी कोटवाल चएसि, रस्ते में वञे जो पियो शहर में, त बाज़ार में कोटवाल गॾुसि जेको ख़ासि माण्हू बादशाह जो। उन चएसि यार ॾे ख़बर ॿकर खपाईंदे जा। त बादशाह सलामत वरी पोइ मोहबत वारो जवाबु ॾिनो, यार यार बि चई थो, वरी क़ीमत बि पुछींदो, खण ॿकर तोखे आयो। वरी साईं वरी बादशाह सलामत उहो ॿकर वरी कोटवाल खे ॾिनो, पाण वरी घुमी फिरी शहर में मोटी आयो। ज़ाहिर हाणे हुन संगत साथ थी वई त भला मानी खणी कोटवाल खाराई हूंदुसि, माना अहिड़े हिसाब सां वरी जंगल में मोटी आयो। वरी टियों ॾींहुं थियो त वरी जेको आहे सो उते वरी शहर में ईअं हिन 4-5 ॾींहं हिन इहो ई कमु कयो। का रोज़ी त कान हुयसि, पर माना पंहिंजा पैसा बि कम जा कोन हुयसि, ॿी बादशाही हुई। पर ॿकर कायो पियो अचे, उहो कंहिंखे न कंहिंखे ईअं ॾेई पियो वञे। 4-5 ॾींहं कढी, हिकिड़े ॾींहुं जीअं ई जेको आहे शहर मां शहर आयो, झंग मां निकिरी शहर जो आयो त शहर में को खून थी वियो। सो उन में खून में जेको आहे घणो ई पुलिस हेॾे होॾे माना फिरी, ॿी बादशाह पंहिंजा माण्हू फेराया, पर माना खून जो जवाबदार न पियो मिले। पोइ हिते जेको आहे सो बादशाह सलामत खे जेके फ़ैसिले करण वारा माण्हू हुआ, काज़ी हुआ, उन्हनि चएसि त हिते माण्हू ॻोल्हींदा ऐं शहर में जीअं ई आया त हिते जेको आहे सो बादशाह सलामत हुननि जे अॻियां अची वियो। हिकिड़ो ओपरो माण्हू हो शहर में, केर बि हिन सुञाण पारो कोन हो, जंहिंखे चयो हिन खे गिरफ़्तार करे जो वठी आया त मशकूक माण्हू जे हिसाब सां उहो उन शहर जे लाइ, उन मुल्क जे लाइ माना ख़तरे वारो बि थी वियो। सो हुनखे 2-3 ॾींहं थाणे में रखियऊं। पोइ हिन खे जेको आहे सो फांसीअ जो ऑडर ॾिनो बादशाह उन शहर जे। फांसी ऑडर जो अची वियो त हाणे हीउ ग़रीब हुयो त बेॾो ई, पर हाणे करे त छा करे। पोइ आख़िरकार इहा ॻाल्हि अचे पहुती त फलाणे खून में जेको आहे हिकिड़े माण्हूअ खे फांसी थी अचे। सो उन पार पतन जे हिसाब सां उन जा जेके 5-6 उते दोस्त थी विया शहर में। सो उन्हनि खे ख़बर पइजी थो फलाणे माण्हूअ खे फांसी थी अचे। सभु माण्हू अचे उते गॾु थिया त हिते जेको वाढो हुयो, सो उन चयो उन बादशाह खे जेको हिन खे फांसी ॾिए पियो, चई जेकॾहिं हिन खे फांसी आई त तव्हांजो जेको बि सॼो महल ठहियलु आहे, सो उहो सिर्फ़ु हिकिड़ी चपर ते बीठल आहे। जे मां उहा चपर कढी छॾींदुसि, तव्हांजो सॼो महल पट अचे पवंदो। त बादशाह सलामत चए तूं जेको आहे एतिरो छो थो हिन जे पारो पई। चई त हीउ यार वेस माण्हू आहे, हिन जो मूं ते को बि एहसान आहे, मां उहो एहसान चुकाईंदुसि, न त हिन खे फांसी न ॾियो त बहितर आहे। वरी जेको ख़ासि वज़ीर हो बादशाह सलामत, उहो बि हुनखे सुञाणे पियो। उन ते हिन माण्हूअ खे फांसी ॾींदे त उहो जेको आहे सो बादशाह सलामत उन वज़ीर जी हिकिड़ी घरवारी हूंदी राणी, उन ते मरंदो। चई जेकॾहिं तूं हिन जी जान बख़्शींदे त मां उहा घरवारी तोखे ॾींदुसि। जेॾीमहिल बादशाह सलामत इहो ॾिठो, चए ठीकु आहे, जेकॾहिं हिन जी एतिरी सपोर्ट आहे, एतिरा माण्हू हिन खे सुञाणीनि था ख़ासि माण्हू, त पोइ मां हिन खे फांसी नथो ॾियां। पोइ हुन खां आख़िर वजह पुछी तूं केरु आहीं, किथां आयो आहीं। पोइ बादशाह सलामत हुनखे ॿिए बादशाह खे उन खे ॿुधाई त हीउ मसइलो आहे। असुल खां वठी शिकार करण खां वठी आख़िरीअ ताईं हुनखे माना उहा सॼी हक़ीक़त करे ॿुधाईंदे मां हेतिरो छो दरबदर थियो आहियां, छाजे लाइ मां जेको आहे हिते पहुतो आहियां, कीअं पहुतो आहियां। पोइ जेॾीमहिल उहा जो बादशाह सलामत ॻाल्हि पुछी, सॼी ॻाल्हि पूरी करे बादशाह सलामत ॿुधाई, ऐं हुन बादशाह ॿुधी त हुन बादशाह जे अखियुनि में लुड़क वही आया। चई छो भला रोई थो। चई इन जे करे मां पाण जेको आहे तुंहिंजी ढल भरींदो आहियां, तूं मूंखां वॾो बादशाह आहीं। पोइ हिते जेको आहे सो हुनखे बादशाह सलामत खे विहारे तख़्त ते पाण सां गॾु, ऐं पोइ हुते जेको आहे सो माण्हू मोकिलियऊं, ऐं माना सभु अमीर मशीर पाण सां गॾु ॾेई बादशाह सलामत खे इज़त ॾिनई तमामु घणी। ऐं पोइ जेको आहे पंहिंजे मुल्क ऐं देश ते पहुतो। सो हिकिड़ा 2-3 लफ़्ज़ हुया जिन बादशाह सलामत खे एतिरनि मुसीबतनि ऐं कशालनि में विझी छॾियो।
तो इहो हिकिड़ो ज़िंदगी जो सबक़ु आहे जेको बादशाह सलामत हिकिड़ी माना ॻाल्हि कई त मां जेकर जंहिंखे शिकार लॻे त उहो उनजे पोइ ॿियो केरु बि न वञे सो उन्हनि ॿिनि लफ़्ज़नि जे करे बादशाह सलामत इहा दरबदरिया ज़िंदगी बचाई पर वरी पोइ साॻियो पंहिंजे माॻ ते मोटी आयो ऐं पंहिंजी बादशाही च संभाली। सो अॼोको किसो इहो मुख़्तसिर हो जेको दोस्तनि जे अॻियां असां पेश कयो। असांजे चैनल खे लाइक कमेंट्स